सिंध मंज़र प्रोग्राम में माया आवां जो मेज़बान मोहम्मद अज़हर। अॼु नए मुंहुं सां गॾु हाज़िर थिया आहियूं। अॼु जो मौज़ू आहे कंबल में बेदर्दी सां क़तल थियल उस्तादाणी सदफ़ हासिल जे रत सां इंसाफ़ थी सघंदो, उन इशू ते उन मौज़ू सां पाण अॼु हाज़िर थिया आहियूं। उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। सिंधु माथी सिंधु तहज़ीब सदाईं औरतुनि खे न्याणियुनि खे इज़त सां निगाह सां ॾिसंदा आहिनि। जॾहिं अरबस्तान में न्याणियुनि खे ॼमंदे मनूस जी निशानी ॾिनी वई, उन्हनि खे जेरो दफ़न कयो वेंदो हो। उनजी उबतड़ सिंध में न्याणियुनि खे सत क़ुरान जी हैसियत दर्जो हासिलु आहे। जॾहिं कंहिं खून थियल हूंदो बिरादरी में, न्याणियूं मेड़ वठींदा त ॿिनि बिरादरियुनि में ठाह थींदो, खीर खंड थींदा। पर अॼु सिंध खे कंहिंजी नज़र खाई वई जो न्याणियुनि सां अड़े कहिड़ो वर्ताव थिए पियो, उन सां अहिड़ो ज़ुल्म थिए पियो, अहिड़ो बरबत थिए पई। कारो कारी लफ़्ज़, अहिड़ी रस्म आहे ख़ुदी जंहिंसां का फरियाद कान थी थिए। वाक़ियो दिलि ॾुखाईंदड़, अखियुनि मां ॻोढ़ा आशिक़ बाहि ईंदड़, हर दिलि रुनी हूंदी। कंबल जे वाक़िए ते सिर्फ़ हासिल जे क़तल ते कंबल, शिरारकोट समेत लाड़काना पूरी सिंध जो शऊर दिलि ॾारी विधी आहे ऐं अखियुनि मां रत जा ॻोढ़ा अचनि पिया। अहिड़ो निज़ाम मोड़ी वियो आहे हथारो, सरदारी निज़ाम, वॾेरो निज़ाम, शाही निज़ाम, पदरशाही निज़ाम, सरमाया निज़ाम, जंहिंमें औरतुनि खे पढ़ाई जे हिसे में ख़तमु करे छॾी आहे। ऐं जेके न्याणियूं पंहिंजे हिमत सां, पंहिंजे बहादुरी सां पढ़नि थियूं, अॻिते वधण जो शौक़ु आहे, शऊर आहे, उन न्याणियुनि खे ईअं बेदर्दी सां रोडनि ते सरेआम क़तल कयो पियो वञे, गोलियूं हणी मारियो पियो वञे। त उन सां जेके न्याणियूं पढ़नि घटि थियूं ऐं जे पढ़नि थियूं, उन्हनि में ख़ौफ़ वारी जेका आहे लहर पखिड़िजंदी। ऐं जेके मुंहिंजा माउ पीउ आहिनि या वारिस आहिनि जेके पढ़ाइनि था, उन्हनि खे बि शिक्षो मिलंदो, उहे बि न्याणियुनि खे अॻिते न पढ़ाए सघंदा। चवंदा आहिनि त कंहिं बि मर्द जी कामयाबी जे पोयां औरत जो हथु हूंदो आहे। जेकॾहिं औरत पढ़ी त पूरो ख़ानदान पढ़ियो, जे मर्द पढ़ियो त हिकु फ़र्द पढ़ियो। अॼु असां सिंध जा माण्हू किथां इहा रस्म अची असांजे घाटी में पई आहे, जेका कारोबार जे नाले ते शक जे बुनियादनि ते औरतुनि खे बेदर्दी सां मारियो पियो वञे। अहिड़ो वाक़ियो कल्ह कंबल जे रस्तनि ते पेश आयो। कंबल में अहिड़ो अफ़सोसनाक, दिलि ॾियारींदड़ वाक़ियो पेश आयो। लाड़काने जी जना बाग जी शहरी सदफ़ हासिलो उतां खां सफ़र करे कंबल में पढ़ण बि उस्ताद हिकु वॾो पेशो आहे। उस्ताद जेको आहे समाज जो रोशन तारो आहे। उन रोशन तारे खे कीअं बेदर्दी सां रोडनि ते मारियो पियो वञे, जेको अमल इंतिहाई अफ़सोसनाक आहे। नौकिरी करे पई, मुंहिंजे हक़ लाल जी रोज़ी करे पई, पर हिन समाज में अहिड़ा वहशी इंसान आहिनि, अहिड़ा दरिंदा आहिनि, जेके न्याणियुनि जी इज़त कोन था कनि, पर उन्हनि खे ज़िलत जी निगाह सां, पंहिंजी ग़ुलामी वारी निगाह सां ॾिसनि था, उनखे पंहिंजो नौकर सम्झनि था। जेसिताईं असां सोचूं, असांजा ज़हन आज़ादु थींदा, तेसिताईं समाजी बुराइयूं जो ख़ात्मो नामुमकिन आहे। अहिड़ी तरह सां एॾो अफ़सोसनाक वाक़ियो जेको पाण केतिरो ॻाल्हायूं।
हिन शक जी बुनियादनि ते इहे नियाणियूं क़त्ल थींदियूं रहंदियूं त पोइ हिन समाज रोशन समाज कीअं जुड़ंदो ऐं अहिड़ी वहशी दर्द इंसान खे सख़्त खां सज़ा ॾियारिजे जी अहिड़ो को वरी वाक़ियो पेश न अचे।